अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 अक्टूबर वेनसडे। सुबुह जा 7:30 थियण वारा आहिनि ऐं सुराण वञी चुकी आहे स्कूल। हाणे हीअ निम साम्हूं वारी एॾी वॾी थी वई आहे माशाल्लाह, जो बिल्डिंग घटि नज़र ईंदी आहे ऐं आसमान बि घटि नज़र ईंदो आहे। बहरहाल सो हिकिड़ो सुहिणो सुबुह अलाह सी नसीबु कयो आहे। अॼु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मुंहिंजी वेकेशन ख़तमु थी वई, सुराण स्कूल हली वई, त मुंहिंजे जाॻण जो टाइम आहे। इन करे मां नमाज़ खां पोइ सुम्ही न आहियां, क़ुर शरीफ़ पढ़ी, नाश्तो ठाहियमि, पाण नाश्तो करे छॾियमि। नाश्ते में जेको बि ठाहियमि ज़हरा लाइ रखियो अथमि, तव्हां सां शेयर कयां थी। हे अञा ताईं ढेर हिते पिया आहिनि, छो त ज़हरा मूं त कोन खयां, एॾो वॾो शॉपर बि न आहे। या ॾिसां ज़हरा अचे त उनखां खणाईंदमि, या कचिरे वारा पहिरियों आया त उहे खणी वेंदा। सो फ़िलहालु अंदरि प्लांट्स जे तरफ़ नथी वञा जेसिताईं हितां सफ़ाई थी वञे, ऐं पोइ वरी हिकु दफ़ो ॿीहर अची जेका मां थुली थुली कटिंग करे वञा, पोइ अची मां सनी सनी कटिंग कंदमि। यानी कुझु अञा रहियल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे। कमनि जी वॾी हिकिड़ी लिस्ट आहे ऐं घर जो कमु हमेशह शौक़ु सां ऐं मुहबत सां करणु घुरिजे। अलाह सी घरु ॾिनो आहे, इहा वॾी नेमत आहे हिकिड़ी। उन में को क्रोध या उन में को मतिलबु ख़राबु दिलि सां कमु करणु, ठीकु आहे। असां इंसान ऐं सुस्ती बि थींदी आहे कॾहिं कॾहिं, असांखे न पुॼंदो आहे, सची इहो आहे, त उहो नॉर्मल आहे। पर बाक़ी ईअं कावड़ में ऐं इहो त हाणे मूंखे एॾो कमु थो करिणो पए, इहो शुकुरु कजे। भली घरु पंहिंजो हुजे, किराए जो हुजे, झूपड़ी हुजे, शानदार हुजे, पंहिंजे घर जो कमु हमेशह मुहबत सां करणु घुरिजे। सो मां सची ॻाल्हि ॾाढे प्यार सां कमु कंदी आहियां। मुंहिंजे लाइ घर जो कमु ज़िंदगी आहे, न त पोइ बाक़ी ज़िंदगीअ में आहे छा। टोटरी हुजे माण्हू सुस्तु निभागो, उहो कहिड़े कम जो आहे, छा कबो उहो सॼो ॾींहुं। तो यकीन कयो त मां त अगरि फ़ोन में वीडियोज़ डाउनलोड करे रखंदी आहियां या कुझु बि मूंखे ॾिसणो हूंदो आहे, मां उन मां तंग थी वेंदी आहियां। माण्हू वेठे वेठे के अखियूं स्क्रीन में केतिरी देरि विझंदो, छो इन करे ॿिया कम ज़िंदगीअ में ज़रूरी आहिनि। सो अलाह जो शुक्र आहे, हाणे मां हलां थी अंदरि, तव्हां सां कुझु ॿियो बि शेयर कयां। ज़ाहिर कमु आहे जेको कंदमि उहो शेयर कंदमि तव्हां सां। हागिनूं ठाहियो हुअमि नाश्ते में, ऐं राति जो को बोड़ वग़ैरह बचियलु न हो, इन करे ज़हरा खे ॾियण लाइ बि कुझु न हो, त उन लाइ बि ठाहियमि। ऐं ओरिजिनल जेका खागिने जी रेसिपी हूंदी आहे, उनमें पटाटा न पवंदा आहिनि, पर असां जीअं त पटाटा खोर फैमिली आहियूं, त पोइ मां हिन में पटाटा ज़रूरु विझंदी आहियां। ऐं अगरि इहा रेसिपी तव्हांखे ॾिसणी हुजे त मुंहिंजे चैनल ते खागीना लिखो, खागीना बाय नसरीन वफ़ाई, यूट्यूब ते लिखो, तव्हांखे मिली वेंदी। कमरे में अची वियमि, इलाही कुझु करिणो आहे हिते बि। हे कपिड़नि जा अञा ढेर हिकिड़ा न वेढ़िया अथमि, ऐं उनखां सवाइ हे आहे मुंहिंजो कबट सदोरो। हे ॾिसो, हे हालत आहे। त जीअं वापसि आई आहियां, कपिड़ा रुॻो हिन में डंप कंदी वई आहियां, कपिड़ा शयूं पैसा बि ईअं ई खुलिया पिया आहिनि। सो बहरहाल इहो सभु हाणे मां सेट कंदमि ऐं तरतीब ॾींदमि हिनखे थोरी, उनखां पोइ वरी तव्हां सां शेयर कयां थी। अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह, कबट ऑर्गनाइज़ थी वियो काफ़ी हद ताईं, ऐं टाइम बि इलाही लॻो ऐं थक बि इलाही थियो। सो हाणे हिन कबट खे ठीकु करण खां पोइ ज़रूरी आहे त मां थोरी देरि आरामु करे वठां। 8:30 थिया आहिनि, कुझु देरि आरामु करे आयमि। थूम मां कल्ह छिले छॾी हुई, पर अदरक थूम चॉप कोन कई हुई। सो हाणे मां हीअ अदरक बि कढी आहे, त हिनखे छिलियां, कटियां ऐं पोइ पीही रखां। ऐं चिकन जो हिकिड़ो हिसो कढियो अथमि लंच जे लाइ, त मंझंदि जो ईअं सिंपल रस पटाटनि वारो ॻोढ़ पचाईंदमि। पटाटा अगेन। सो शुरू कयां थी हिते कम खे। ॾह थिया आहिनि पूरा, ऐं ज़हरा वञी चुकी आहे, कचिरे वारो बि आयो कचिरो खणणु, उन मां बि जान छुटी आहे अल्हम्दुलिल्लाह। हिन में 2 प्यारा गुल निकिता आहिनि, 2 आहिनि हे गॾु। सो बहरहाल हाणे मां सभिनी खां पहिरियों त कुझु हिननि खे पाइप सां पाणी ॾींदमि, त जीअं थोरा वॉश थी वञनि, मिटी हिननि जी लही वञे। उनखां पोइ डेकोरेशन्स जेके हटायूं आहिनि उहे बि कोशिशि कंदमि त कुझु न कुझु मां सेट करे छॾियां वापसि। सो माशाल्लाह, माशाल्लाह, हिन पासे हर शइ खे
सभिनी प्लांट्स खे वॉश कयो आहे। काई डेकोरेशन अञा न रखी आहे छो त आलो आहे सॼो ऐं हे सुके। ऐं हिन पासे बि हे आर्टिफिशियल प्लांट आहे, इहो धोतम। ऐं हिन शेल्फ मां हितां सभु कुझु खणी, जेतिरा प्लांट्स मथे साइड ते पिया हुआ उहे खणी लाथा अथमि ऐं उन्हनि खे बि मां धोई छॾिया। सो फ़िलहालु हिननि खे हिते ईअं ई छॾींदमि, कुझु पाणी बि भरे रखियो अथमि। ऐं फ़िलहालु किचन में था हलूं छो त आला आहिनि सभु, हिननि खे खणणु माना हिन मां पाणी जेको आहे ॻड़ंदो रहंदो। त मां चाहियां थी चङी तरह सां पन जेके हिननि जा ख़ुश्क थी वञनि। ऐं एतिरी देरि जी उस हिननि खे को नुक़सानु न ॾींदी, बल्कि इहा हिननि जे लाइ थोरी देरि जी उस हेल्दी ई आहे। ऐं घणा जेके झंग आहिनि उहे मां कटे छॾिया आहिनि त काफ़ी बहितरु थो लॻे। हे प्लांट लाइणु हितां विसरी वियमि, हिन वारो कढी छॾियो आहे हिन होल्डर मां। सो बहरहाल ॾिसां थी, अञा कमु ख़तमु त थियणो कोन्हे। सो अची वियमि किचन में, बसर वसर कटींदमि सभिनी खां पहिरियों। ऐं मां ऐं मुंहिंजो न्यूज़ चैनल, असां ॿई हूंदा आहियूं अकेलाई में। सो मुंहिंजो न्यूज़ चैनल हले चले थो, थां बि आसे पासे ड्राई थी वेंदा। हिननि खे मां थोरो टेड़े पखेड़े छॾींदमि। ऐं हे ऑयल जो कंटेनर बि धोरियो आहे, सभु कुझु माशाल्लाह डन आहे। सो हाणे मां बसर कटींदमि सभिनी खां पहिरियों, त जीअं दाग करण जे लाइ मां चाढ़े छॾियां। छो दाग टाइम वठंदो आहे थोरो, ऐं हल्की बाहि ते दाग जॾहिं कबो आहे न त उहो बसर पोइ सुठो ॻरी वेंदो आहे। पर जेकॾहिं तेज़ तेज़ बाहि ते दाग कंदासीं त पोइ बसर उहो ॿाहिरां त जल्दी पची वेंदो, पर अंदरां ॻरंदो कोन्हे, पोइ इलाही देरि ताईं उहो सॼो ई पियो हूंदो आहे बोर्ड में। इन करे हल्की बाहि ते या लो मीडियम फ्लेम ते हमेशह दाग करणु घुरिजे। सो कमु स्टार्ट थी कयां, अटो बि ॻोहिणो आहे अञा। अल्हम्दुलिल्लाह अटो ॻोहिजी वियो, थां अञा अंदरि न कया अथमि। ऐं हिते ॻोड़ जो मसालो ठाहे छॾियो आहे, हिन में थोरो पाणी विधो अथमि त चङी तरह पचे, त जीअं बसर ॻरी वञे। छो त गोश्त सां गॾु त मां थुल्हा थुल्हा बसर कटे बि दाग कंदी आहियां, ईअं ई गॾे सॾे चाढ़े छॾींदी आहियां। पर छो त गोश्त देरि सां ॻरंदो आहे तेसिताईं बसरनि जो त बिल्कुलु मलीदो ठही वेंदो आहे। चिकन सां मूंखे बसर पहिरियों ॻारणा पवंदा आहिनि। मुनो हिकु थियो आहे ऐं मां हिते इलाही देरि वेठे कमु कंदी रही आहियां। सभु कूंडियूं हितां हटाए छॾियमि, बॉटल्स जेको बि हितां मां हेठि लाथियूं, जेके बि शयूं उहे मां हेठि मथे वापसि रखी छॾियूं पंहिंजी पंहिंजी जाइन ते। ऐं काफ़ी फ्रेश थियूं लॻनि हाणे। बाक़ी डेकोरेशन काई बि अञा मां न रखी आहे। ऐं कल्ह जेके बि मां कटियूं हुयूं वलियूं उहे सभु त उछलजी वियूं, हे अॼु जूं आहिनि। हिन मां जेतिरा फ्रेश पन निकिता उहे मां हिननि बोतलनि में विधा आहिनि। ऐं अञा छांटियूं घणियूं करणियूं आहिनि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहो मां हिकु ॾींहं में न करे सघंदमि, तंहिंजे करे थोरो थोरो रोज़ु। ऐं अॼु मां थोरो वधीक ई कमु कयो आहे कुझु। हिते हे आलो गंद आहे, हिनखे हिते फ़िलहालु जमा थी कयां। पाणी हिन जो होॾे साइड ते ड्रेन थी वेंदो, पोइ हिनखे खणंदमि। न बि खयमि त सुबुह जो अची ज़रा खणण जी कोई मसइलो न आहे। बसि मां चवंदी आहियां घर बि पंहिंजो आहे, कमु बि पंहिंजो आहे, पंहिंजी सुकून ऐं तसलीअ सां करिणो आहे। हे टे बॉटल्स अंदरां जूं आहिनि लाउंज जूं, ऐं जेके हितां वारियूं हुयूं उहे सभु मथे रखी छॾियूं। वरी ॿी कंहिं क़िस्त में अची हिते एक्स्ट्रा कमु कंदमि, जीअं मुंहिंजो शयूं जेके हुन दॿे में पयूं आहिनि साम्हूं, त उहे कढी ऐं उन्हनि खे डेकोरेट कंदमि। ऐं उनखां अलावा हिते ढेर सारा जेके मुंहिंजा शेल्स पिया आहिनि, इहे बि मूंखे प्लांट्स में सजाइणा आहिनि, त इन्हनि खे बि कढंदमि हितां। आस्ते आस्ते ज़ाहिर हिकु ॾींहं में करण जो कमु न आहे। सो किचन में था हलूं हाणे। हा, अञा किचन में वञण खां पहिरियों हे बि हिते हिन शेल्फ जूं जेके बोतलूं हुयूं प्लांट्स हुआ उन्हनि खे मां धोई छॾियो आहे, पर शेल्फ साफ़ु न आहे। सो ॿीहर वरी जॾहिं हिते कमु करणु ईंदमि शेल्फ साफ़ु करे ऐं मां हिनखे पोइ शयुनि खे सेट कंदमि। ऐं हिन बॉटल जी बि हिकिड़ी एक्स्ट्रा शाख, हिकिड़ी सड़ी वई त हिन में बि फ्रेश हिकिड़ी शाख विधी आहे ऐं हिनखे वापसि हिते रखियो अथमि। हे टे पथर हितां हटायां थी, छो त मुंहिंजी सनफ्लावर थीम हुई ईद ते, हज वारी ईद ते, त उन सिलसिले में इहे सभु शयूं रखियल आहिनि। ऐं उनखां पोइ असां जल्दी हलिया वियासीं त इहे अञा ताईं उअं ई पयूं आहिनि। त हितां मां कुझु पथर खणी ऐं कुंडनि में विधा आहिनि, त ओतिरा हिते थोरी जाइ ख़ाली थी त इहे हिते थी रखां। रंगीन पथर पेंटेड मूंखे ॾाढा था वणनि माशाल्लाह। ॻोड़ पची वियो मज़ेदार। ऐं अञा त ॾाढी देरि आहे सुराण जे अचण में। सोचां थी थोरी देरि साह पटियां, पोइ वेंजी नमाज़ पढ़ां, ऐं पोइ जॾहिं सुराण जे अचण जो टाइम थिए वेझो त पोइ मां मानी पचाईंदमि इंशा अल्लाह। थांव मां काफ़ी अंदरि करे छॾिया आहिनि, बसि हे ॿिया थोरा पिया आहिनि। जॾहिं मानी पचाइण जे लाइ ॿीहर किचन में ईंदमि त वरी इंशा अल्लाह इहे बि मां हितां हटाए छॾींदमि। कमरे में अची वियमि त हिन ते नज़र पई, हल मां चयो इहा बि तव्हां सां स्टोरी शेयर करे छॾियां।
हे जेको न मां इहा स्विंग किट वरिती त इन में मूंखे सिर्फ़ु हे दॿो ई पियो खपे, सची इहो आहे। बाक़ी हिन जे अंदरि जेके रील पिया आहिनि, टेप आहे, बटण आहिनि, पिन्स आहिनि, इहे सभु रिपर आहे, इलाही सुठियूं सुठियूं शयूं आहिनि। इहे त उअं ई मूं वटि आहिनि ऐं हे हिन में अची वियूं आहिनि दॿे में त यूज़ बि थी वेंदियूं इनशाला। स्टोरी इहा आहे त हे जेको बॉक्स आहे स्विंग किट, हे बि मेड इन चाइना, वाह वाह चाइना ज़िंदाबाद। सो हे मुंहिंजे हैंड कैरी में हुयो, ठीकु आहे। मूंखे बिल्कुलु बि यादि न हो त हे बॉक्स हैंड कैरी में आहे। सो एयरपोर्ट ते तारिक मूंखां पुछो त तव्हांजे हैंड कैरी में कोई कैंची या नेल कटर या अहिड़ी त का शइ न आहे? मूं चयो न बाबा, पर हिन में त को बेशुमार सुयूं इलाही सारियूं ऐं हिकिड़ी नंढड़ी कैंची बि हुई। मूंखे बिल्कुलु बि यादि न हो त हे बॉक्स मां हिन में विधो आहे। सो एयरपोर्ट ते जॾहिं चेकिंग पई थिए त हुन माई चयो त बैग खोलियो। त मां चयमि छा थियो? मां परेशान थी वियमि। चयईं त तव्हांजे बैग में कैंची आहे। मां चयो कैंची त कोन्हे। सो हिकदमि उन ई खाने में हथु विधई जंहिंमें हे पियो हो ऐं खोलियईं, फ़ौरन किट कढियईं। उन में हिकिड़ी हेतिरी 2 आङुरनि जेतिरी कैंची हुई, रेड हैंडल सां, नंढड़ी प्लास्टिक जी कैंचियूं जीअं हूंदियूं आहिनि आम। सो बसि फ़ौरन कढियईं ऐं पंहिंजो कैंची खणी डस्टबिन में विधई ऐं दॿो मुंहिंजे हथ में पकड़ाईं। सो मां वापसि विधो। मां चयो मूंखे कहिड़ी ख़बर हुई त मुंहिंजो बिल्कुलु बि ध्यानु न हुयो, अलाए कॾहिं वरितो, अलाए कॾहिं पैक कयो। त बहरहाल इहा हिन बॉक्स जी हिकिड़ी स्टोरी हुई ऐं मां इंट्रस्टेड हुयमि हिन बॉक्स में। मूंखे एॾो पियो वणे, नंढिड़ो क्यूट दॿो ऐं मथां सॼा सिलाई जा सामान छापियल अथसि। अधु ॾींहुं त मां बेहिसाब कमु कयुमि, अधु ॾींहुं मां रुॻो आरामु कयुमि। हे आहिनि मुंहिंजूं ढेर सारियूं दवाऊं जेके मां इलाही स्टॉक वठी वई हुयमि हितां, ऐं जेके बचियूं आहिनि त उहे हाणे मां पंहिंजे हिन खाने में सेट कंदमि। ऐं मुंहिंजी शॉपिंग इलाही सारी इहा हिते हीअं पई आहे। मां शेयर बि करे चुकी आहियां, धागा वरिता हुयमि, हिकिड़ो टेबल कवर आहे, शेल्स आहिनि क़िस्मे क़िस्मे, हिकिड़ी परफ्यूम पई आहे हिते, ऐं हे स्टेशनरी जा कुझु शयूं। सो हाणे मां पंहिंजो मुंहिंजो खानो आहे दवाउनि जो, इन में मां दवाऊं रखंदमि ऐं तव्हां खां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि जेतिरो बि मां कमु कयो आहे सॼो ॾींहुं तव्हां सां उहो शेयर कयो अथमि। सुबुह जे पर में घणो ई कमु थी वियो, उन खां पोइ त न पियो थिए। सो बहरहाल मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशाला ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं। ऐं कॾहिं कॾहिं अञा बि दिलि में ख़्यालु अचे थो त डेली लाइफ व्लॉग ठाहिणु छॾे ॾियां। सो कंहिंखे महिल मूड नथो थिए सफ़ा ठाहिण जो। त बहरहाल हे हाणे मां हिते सेटिंग कंदी रहंदमि, तव्हां खां मोकिलियां थी अॻिले व्लॉग ताईं। अलाह वाही।